रहड़की रुगो हिकु ॻोठ या वसंदी जो नालो न, पर उत्तर सिंध में हिंदू मुस्लिम भाईचारे, गॾियल तहज़ीब ऐं मज़हबी रवादारी जी हिकु ज़िंदा अलामत तौरु सुञातो वञे थो। हिन वसंदी जे नाले बाबति तारीख़ी रवायतुनि में अचे थो त रहड़की जो नालो रहड़ क़बीले जी निस्बत सां पियो। चयो वञे थो त रहड़ क़बीले जो चङो मुड़ुसु राणो ख़ान रहड़ पंहिंजे ख़ानदान ऐं क़बीले जे कुझु फ़र्दनि सां राजस्थान जैसलमेर वारे इलाइक़े मां लॾे अची ॾहरकी भरिसां दरिया जे किनारे हिकु नई वसंदी क़ाइमु कई, जेका पोइ रहड़की जे नाले सां मशहूरु थी वई। तारीख़ी हवालनि मां मालूम थिए थो त जैसलमेर ऐं भरपासे वारो इलाइक़ो कंहिं दौर में सिंध जी सियासी, सक़ाफ़ती ऐं जाग्राफियाई दायरे जो हिसो रहियो आहे। सुमरन ऐं समन जे दौर में सिंध जे असर हेठि रहंदड़ इन्हनि इलाइक़नि में ॿोली, सक़ाफ़त, रहणी कहणी ऐं रवाजनि जी गहरी हिकजहिड़ाई मौजूदु रही। अॼु बि थरी, ढाटकी ऐं सिंधी ॿोलियुनि जे लहजनि में इहा वेझड़ाइप साफ़ महसूस थिए थी। थर जो ऋण बि सिंध ऐं राजस्थान खे सदियुनि खां हिक ॿिए सां ॻंढींदो रहियो आहे, जंहिं सबबु क़बीलनि जी लॾ पलाण, वापार ऐं सक़ाफ़ती ॾे वठ जो सिलसिलो हलंदो रहियो। 18वीं ऐं 19वीं सदी जे विच धारे स्वामी सतराम दास साहब जो ख़ानदान बि मीरपुर माथेलो भरिसां जरवार ऐं हयात पिताफ़ी वारनि इलाइक़नि मां लॾे अची रहड़की में आबाद थियो। बाद में सचो सतराम धाम क़ाइमु थियो, जेको वक़्त सां गॾु सिंध जे अहम रूहानी मरकज़नि मां हिकु बणिजी वियो। सचो सतराम धाम जे क़याम सां रहड़की रुगो मज़हबी मरकज़ न रहियो, पर हिंदू मुस्लिम गॾियल सक़ाफ़त ऐं भाईचारे जो इस्तारो बणिजी वियो। रहड़ बिरादरी ऐं साईं सतराम दास जे ख़ानदान विच में सदियुनि ते ॿधल इहो तालुक़ अॼु ताईं क़ाइमु आहे। मक़ामी रवायतुनि मूजिबि अंग्रेज़ दौर में जॾहिं रहड़ बिरादरी जे चङे मुड़ुसु अब्दुर्रहमान ख़ान रहड़ खे कंहिं केस में गिरफ़्तार कयो वियो, तॾहिं संदसि हक़ में शाहिदी ॾींदड़नि में संत भगत कंवरराम साहब ऐं ख़ान बहादुर कैसर ख़ान बोज़दार जहिड़ियूं शख़्सियतूं शामिल हुयूं। इहा रिवायत उन दौर जी समाजी ॿधी ऐं मज़हबी रवादारी जो अहम मिसाल सम्झी वञे थी। रहड़ बिरादरी जे चङे मुड़ुसु यूनियन काउंसिल रहड़की जे चेयरमैन मुश्ताक ख़ान रहड़ जो चवणु आहे त साईं सतराम दास जे दौर खां वठी साईं सादराम साहब ताईं ॿिन्ही ख़ानदाननि जो रिश्तो इंतिहाई वेझो ऐं मिसाली रहियो आहे। संदसि चवण मूजिबि ॻोठ में परणो हुजे या ग़मी, केतिरनि ई रस्मुनि जी शुरूआत रहड़ ख़ानदान जी हवेली तां थींदी हुई ऐं इहो रवायती भाईचारो अॼु ताईं क़ाइमु आहे। मुश्ताक ख़ान रहड़, जेको साईं सादराम जो प्राइमरी स्कूल खां वठी क्लास फेलो रहियो आहे, पंहिंजे शागिर्दी वारे दौर जूं सारोणियूं सारींदे ॿुधाए थो त 60 ऐं 70 वारे ॾहाके में रहड़की जे प्राइमरी स्कूल मां इब्तिदाई तालीम हासिल करण बाद हू गॾिजी ॾहरकी हाई स्कूल पढ़ण वेंदा हुआ। 60 ऐं 70 वारे ॾहाके में रहड़की जे प्राइमरी स्कूल मां इब्तिदाई तालीम हासिल करण बाद हू ॿई गॾिजी ॾहरकी हाई स्कूल पढ़ण वेंदा हुआ। हू ॿुधाए थो त केतिरा भेरा रहड़की खां ॾहरकी ताईं घोड़े गाॾी ॿघी ते गॾु सफ़र कंदा हुआ ऐं इहो सफ़र रुगो तालीम जो न, पर मुहबत, दोस्ती ऐं गॾियल समाजी ज़िंदगी जो बि हिकु ख़ूबसूरत इस्तारो हो। साईं सादराम जो पाड़ेसरी ऐं हिकु ॿियो क्लास फेलो जाम अब्दुल वाहिद समेजो बि उन्हनि ॾींहंनि खे यादि कंदे चवे थो त साईं सादराम इंतिहाई मिलनसार, नरम मिज़ाज ऐं हिंदू मुस्लिम इतिहाद जी अलामत हो। संदन शख़्सियत में मज़हबी हमआहंगी, इंसान दोस्ती ऐं मुहबत नुमाया नज़र ईंदी हुई। रहड़ बिरादरी जे चङे मुड़ुसु ऐं ज़िले काउंसिल घोटकी जे मेंबर परियल ख़ान रहड़ साईं सादराम जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार कंदे चयो त रहड़ ख़ानदान ऐं साईं सतराम दास जो ख़ानदान सदियुनि खां हिंदू मुस्लिम भाईचारे जी अलामत रहिया आहिनि। हिन चयो त इहो तालुक़ अॼु जो न, पर नस्लनि ऐं सदियुनि ते ॿधल अहिड़ो रिश्तो आहे जंहिंमें मुहबत, एहतराम, रवादारी ऐं गॾियल तहज़ीब जी ख़ुशबू शामिल आहे। उत्तर सिंध जी तारीख़ में रहड़की जो नालो इन करे बि अहम आहे जो हिते मज़हब खां वधीक इंसानियत खे अहमियत ॾिनी वई। रहड़की अॼु बि उन रवायत जो ज़िंदा मिसाल आहे जिते मंदरनि जूं घंटियूं, दरगाहुनि जूं सदाऊं ऐं इंसानी मुहबत हिक ई फ़िज़ा में गॾु महसूस थींदियूं आहिनि।